असां हिन वक़्तु शहर जे जेका मेन बाज़ार आहे उते जेका मार्केट आहे, मार्केट जे पोइ पासे दुकान जे जेके ॿ हफ़्ता बरसाति पई, जेके बरसाती पाणी 2 हफ़्ता गुज़रण बावजूदि उहा बरसाती पाणी उहो टाउन कमेटी अमले जेका निकाल न करे सघियो आहे, जंहिं सबबु उहा बरसाती पाणी बीठल आहे, जेका त हिकु तलाउ जो ॾेख ॾेई रहियो आहे, जंहिं सबबु जेके दुकानदार आहिनि उशारी सख़्तु परेशान आहिनि, उनखे सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। हेॾा उन जेके दुकानदार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त असां बार बार जेको त टाउन कमेटी अमले खे इतला कयोसीं था, उहो जेका असां वटि दुकान जे पोएं पासे बरसाती पाणी बीठल आहे इहा निकाल कई वञे ऐं दुकानदार सख़्तु जेको त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि पिया, जंहिं सबबु उहो सख़्तु परेशान आहिनि। पाणी जेको बरसाती पाणी उहो बदबूदार थी वई आहे ऐं जंहिं सबबु दुकानदार कुझु उहे बीमार बि थी पिया आहिनि। हिननि दुकानदारनि आला अख़्तरनि खां इहो मुतालबो कयो आहे त जेका बरसाती पाणी उहा निकाल कई वञे ऐं टाउन कमेटी अमले खे इहो पाबंद कयो वञे त जेके शहर जे कमनि कारनि में जेका सफ़ाई जो निज़ाम पिणु दुरुस्त कयो वञे। जी।